लाड़काना को ॾिसूं था तिलबा शाही जी ही रिपोर्ट। लाड़काना अखिल बचाव बंदे PPHI डिस्ट्रिक्ट लाड़काना जे मेडिकल कैंप क़ाइम, जिते कैंप सां गॾु हैवी गाॾीअ में मुकमल होम डिलीवरी जी सहूलत। शुगर भी टेस्ट कंदा आहियूं फ्री में ऐं मलेरिया भी टेस्ट कंदा आहियूं ऐं ॿियो त असां वटि जीअं जेके नाग खाए थो या कुतो खाए थो उनजी बि असां सुई हणूं था पिया। इन खां पोइ जेके डायरिया थिए थी या हीट स्ट्रोक थिए थो उनखे बि असां ड्रिप चाढ़ियूं था पिया। ॿियो असां जेको इतफ़ाक़न अलाह ख़ैर करे जेके धकु थो लॻे या को माना किरी पियो आहे या मोटरसाइकिल धकु लॻल आहे उनजे लाइ बि सभु सिस्टम आहे। ॿी हीअ दवा पई आहे ॿारनि जी दवा वॾनि जी दवा। सनाउल्ला मंगी डिस्ट्रिक्ट मैनेजर बि ॻाल्हाईंदे ॿुधायो त PPHI लाड़कानो भी असल में ही जेका फ्लड जी सिचुएशन थी है सिंधु दरिया में पानी की सतह ॾींहं ब ॾींहं वधे पई। उन सिलसिले में PPHI डिस्ट्रिक्ट लाड़कानो बी जे तरफ़ां असां मुख़्तलिफ़ हंधनि ते बचाव बंदनि ते पंहिंजूं मेडिकल कैंप्स अरेंज कयूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ी कैंप आहे आकिल बंद ते फ्लड रिलीफ IDPs जे लाइ। ॿी लाड़कानो खैरपुर ब्रिज जेका आहे उते असांजी फ्लड रिलीफ कैंप लॻल आहे ऐं हकड़ा पतण बंद ते असांजी फ्लड रिलीफ कैंप लॻल आहे ऐं वीहड़ बंद ते एरिया में उते बि असांजी फ्लड रिलीफ कैंप लॻल आहे। ऐं जिते जिते बि डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जे तरफ़ां असांखे गाइडेंस या सजेशन्स या डायरेक्शन्स मिलनि थियूं पियूं त फिल फॉर PPHI डिस्ट्रिक्ट लाड़कानो जे बी जे तरफ़ां असां उते रेस्क्यू करे ऐं उते माण्हुनि जे इलाज जी सहूलत जे लाइ उहे कैंप्स जो अरेंजमेंट कयूं पिया। थैंक यू। कैंप्स में मेडिकल फैसिलिटियूं जेके उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि हींअर? अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो डॉक्टर राजकुमार आहे। मां MCH आकिल ते इंचार्ज मेडिकल ऑफिसर आहियां। हिन वक़्तु एमरजेंसी में हिते असांजी ड्यूटी लॻल आहे। हिते काफ़ी पेशेंट अचनि था पिया, ख़ासि करे जीअं स्किन डिज़ीज़ जा अचनि था पिया, अपर आर्टिया जंहिंखे चइजे गलो वलो ख़राबु, खंघि ज़ुकाम जा अचनि था पिया। के डायबिटीज़ जा बि 2-3 मरीज़ अची विया आहिनि। हिकु अधु असांजो हाइपरटेंसिव जो मरीज़ अची वियो आहे। ॾंदनि में सूर जंहिंखे डेंटल कैरीज़ चइबो आहे उहे बि आया आहिनि। डर्माटाइटिस वग़ैरह अचनि था, एम्पिटाइगो जीअं मलो चइजे सिंधीअ में, उहे पेशेंट अचनि था। काफ़ी पेशेंट जो फिलो आहे। बहरहाल अल्लाह साईं रहम कंदो, बाक़ी ॿियो कोई अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। मोबाइल जेकी हिन बीठी आहे फैसिलिटी लाइ, हिन में कहिड़ी कहिड़ी फैसिलिटी? हीअ असांजी मोबाइल सर्विस ॾिनी आहे। अगरि ANC वग़ैरह फैमिली प्लान या जेको आहे सो डिलीवरी वग़ैरह नॉर्मल डिलीवरी वग़ैरह थिए थी उन जे लाइ असां अरेंजमेंट करे छॾियो आहे एमरजेंसी में, त जीअं कोई बि अगरि अहिड़ो माण्हू अचे त असांखे काॾे हुनखे भॼणो न पए, तकलीफ़ में उहो जेको आहे न अचे। हिन में हर सहूलियत असांजी मौजूदु आहे। सॼी असांजी फुल AC आहे, अंदरि वॉशरूम वग़ैरह हर शइ जेको आहे मुकमल ठहियल आहे। हर सहूलियत इहा जेको आहे असां कैंप्स छा था सम्झो केतिरो टाइम अञा अॻिते हलंदी, केतिरो टाइम लॻंदो? कैंप साईं ॾिसूं था सिचुएशन जे हिसाब सां हलंदी, जहिड़े नमूने सिचुएशन हूंदी उन हिसाब सां असां हलंदासीं। वधीक मथां जो जेको बि असांखे ऑर्डर्स मिलंदा उनखे असांखे फॉलो करिणो आहे। महिरबानी सर।